अमां रोज़ वापस हलियो वेंदो आहियां घर थकियल ऐं हारियल हालत में। अॼु जीअं ताईं इहो सम्झ में न आयो आहे त कमु करण लाइ जियां थो या जीअण लाइ कमु कयां थो। नंढपण में बार बार पुछियल सवाल त वॾो थी छा थींदे, हाणे जवाबु मिलियो आहे त वरी ॿार थियणो आहे। थकिजी वियो आहियां तुंहिंजी नौकिरी मां, ए ज़िंदगी मुनासिब थींदो त मूंसां हिसाब करे छॾ। 1 रुपयो 1 लख न आहे हूंदो ऐं 1 रुपयो 1 लख मां निकिरी वञे त 1 लख न आहे रहंदो। इन करे इन 1 रुपये खे संभाले रखो। बाक़ी दुनिया सभु फ़रेबी ठगी धोखो आहे। इन करे अॼु ताईं इहो न सम्झी सघियो आहियां त ज़िंदगी छा आहे। बसि एतिरो ज़रूरु सम्झियो आहे त सभु कुझु विञाए छॾियो आहे। उहो सोचींदे सोचींदे त ज़िंदगी छा आहे। हीअ दौलत औलाद त माइट जो दुश्मन बनाए थी ऐं औलाद दौलत ख़ातिर माइट खे मारे छॾे थो। बसि इन करे इहो सम्झण जी कोशिशि पियो करियां त ज़िंदगी आहे छा ऐं आउं छा आहियां।